सिंध वासियों GSM पंहिंजो अॼु पहिरियों ॾींहुं आहे। बुख हड़ताल 8 वॻे खां शुरू थी चुकी आहे ऐं जीअं त जनरल असेंबली हर साल न्यूयॉर्क में सेप्टेंबर महीने जे 3 वीक में 3 अंगारे ते शुरू थींदी आहे ऐं उन में ज़रूरी न आहे त वॾा हिते मजमुआ शुरू थी वञनि, पर ही सिंबलिकली तमामु पंहिंजे लाइ ज़रूरी हुयो तारीख़ी तौर ते त जंहिं ॾींहं ते जनरल असेंबली ऑफिशियली शुरू थिए थी ट्यूसडे ते, उन ते पाण पंहिंजी बुख हड़ताल शुरू कई आहे। ऐं असुल में 17 सितंबर खां पोइ वधीक हिते जेके आहिनि से माण्हुनि जा मजमुआ ऐं माण्हू हिते हूंदा, उन करे असांखे अञा परमिट जेका आहे सा 17 सितंबर 19, 20 जी न मिली आहे, उहा अंडर रिव्यू आहे। पर जीअं त पाण खे ख़बर पई त पाकिस्तान जो प्राइम मिनिस्टर शहबाज शरीफ़ ऐं पाकिस्तान जो परॾेही वज़ीर बिलावल ज़रदारी उहे हिते 23 तारीख़ ते शहबाज शरीफ़ जी तकरीर थींदी। उन करे मां पंहिंजी जेका आहे सा बुख हड़ताल 10 ॾींहंनि ताईं वधाए छॾी आहे। इन बुख हड़ताल में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मां पाणी पींदुसि ऐं कुझु बि जेको आहे सो न खाईंदुमि ऐं सिहत इजाज़त ॾिनी त हितां खां पोइ सिधो जनीवा वेंदुसि ऐं उते जनीवा में पंहिंजो आहे अक़वाम मुतहिदा जो जेको उते ह्यूमन राइट्स काउंसिल जो इजलास आहे उन में शरीक थी उते सिंध जो केस पेश कंदुसि ऐं हिते पब्लिक अवाम माण्हुनि जे अॻियां सिंध जूं ॻाल्हियूं, सिंध जा सूर, ख़ासि तौर ते जेको ॿोॾ आई आहे ऐं सिंध हुकूमत ऐं पाकिस्तान जी हुकूमत जेके सिंधियुनि सां जेके ज़ुल्म पई करे उन जे बारे में दुनिया खे ॿुधाईंदासीं ऐं हीअ असांजी बुख हड़ताल अॻिते कंटिन्यू रहंदी। GSM।